नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हमारे सीरिया OGTN वेब न्यूज़ आया जावेद उस्मान बिजाणी। नाज़रीन असां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा आलूं। करमपुर बरसां जमाल थाणे जे ॻोठ वकील सैयद बिजाणी मां मच्छी के फार्म ते सुतल चौकीदार कोड़ो शेख हवा वाक़े में मुलज़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ रहीमयार खान खां खोजी कुता घुराए वारसनि पुलिस की मदद से पेरो खयो। खोजी कुता पेरो खणी जमाल ढोरो वारे इलाइक़े में दिलदार निंदवाणी के घर में वेही रहा। घर मालिक अगु ही घर में ज़रूरी सामान खणी पंहिंजा घर खाली करे चौपायो माल काए फरार थी विया। जॾहिं त का भी गिरफ़्तारी अमल में न अची सघी न ही वाक़े जो केस दाख़िल थी सघियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो OGTN वेब न्यूज़ करमपुर।